सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम संगत, आऊं आहियां महबूब हुंगर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में असां 3D मॉडल्स ठाहिण सिखंदासीं पंहिंजी मोबाइल में। दोस्तो ही तव्हां ॾिसी सघो था जेको लोगो घुमी रहियो आहे, इहो मूं कंप्यूटर में ठाहियो बिल्कुलु सेम टू सेम, ऐं उहो साॻियो लोगो मूं मोबाइल में ठाहियो। अॼु तव्हांखे सेखारींदुसि त तव्हां हिन तरह बिल्कुलु कंप्यूटर वांगुरु कोरियल मोशन स्टूडियो 3D वांगुरु को बि मॉडल, लाज़मी न आहे क्यूब या को बि मॉडल, तव्हां पंहिंजी मोबाइल में कीअं था ठाहे सघो। उन करे हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं असांखे हिन एप्लीकेशन में अचणो पवंदो। हीअ एप्लीकेशन किथां डाउनलोड कजे, हिन एप्लीकेशन जो लिंक किथे आहे, सभु तव्हांखे ॿुधायां थो अॻिते हली। फ़िलहाल असां हिन एप्लीकेशन खे ओपन कंदासीं त अहिड़ो सादो इंटरफेस आहे। जेकॾहिं तव्हांजा ऑलरेडी प्रोजेक्ट ठहियल हूंदा त हिते शो थींदा, जेकॾहिं न हूंदा त सिर्फ़ु तव्हांखे ॿ बटण शो थींदा, हिकिड़ो न्यू ऐं ॿियो इम्पोर्ट। तव्हां जीअं न्यू ते क्लिक कंदो, कुझु लोडिंग कंदो ऐं उनखां पोइ बिल्कुलु अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो। हिते तव्हां क्लिक करे को बि 3D मॉडल ठाहे सघो था। मिसाल तौरु मूंखे क्यूब ठाहिणो आहे, तव्हां जस्ट क्यूब ते क्लिक कंदुसि ऐं मुंहिंजे साम्हूं क्यूब ठही ईंदो। दोस्ती तव्हां ॾिसी सघो था, हिकु क्यूब ठही आयो आहे मुंहिंजे साम्हूं, ऐं हे जेके टे तीर आहिनि, इन्हनि सां हिनखे आउं साइज़ हिन जी घटाए वधाए सघां थो। ऐं हिते जेके रेज़ोल्यूशन तव्हां हथ सां बि हिन जी लिखी करे वधाए घटाए सघो था। ओके, हिन जो कलर तव्हां चेंज करे सघो था। मिसाल तौरु हिन जो कलर आउं ॻाढ़ो ॾियां थो। उनखां अलावा टेक्सचर तव्हां हुनखे करे सघो था कंहिं बि फ़ोटूअ सां। बहरहाल उनखां अलावा तव्हां टेक्स्ट, जीअं असां उन वांगुरु लोगो ठाहिणु चाहियूं था त असां हिते टेक्स्ट लिखंदासीं कुझु बि। मिसाल तौरु मुंहिंजे साम्हूं टेक्स्ट अची वई, ऐं टेक्स्ट ते डबल जीअं असां टेक्स्ट ते क्लिक कंदासीं, हिते तव्हांजे साम्हूं ईंदी टेक्स्ट, ऐं हिते तव्हां लिखो पंहिंजी जेको कुझु लिखणु चाहियो था। मिसाल तौरु आउं एम लिखां थो, मुंहिंजे साम्हूं एम अची वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिननि साए तीर सां हेठि मथे करे सघिजे थो, ऐं ॻाढ़े सां हुन तरफ़ ऐं ब्लू सां अंदरि या ॿाहिरि। ठीकु आहे, हिन जो असां फ़ॉन्ट चेंज कंदासीं, छो जो इहो फ़ॉन्ट काफ़ी सही कोन पियो लॻे। उन करे जेको मुंहिंजे लोगो में फ़ॉन्ट आहे ऐं उहो ई यूज़ कंदुसि। उन जे लाइ असां फ़ॉन्ट में वेंदासीं, हिते असां कस्टम फ़ॉन्ट बि लॻाए सघूं था। उन करे असां एड फ़ॉन्ट ते क्लिक कंदासीं। एड फ़ॉन्ट ते क्लिक करण सां जिते तव्हांजो फ़ॉन्ट रखियलु आहे उतां तव्हां खणो। मिसाल तौरु मुंहिंजो SD कार्ड में फ़ॉन्ट पियल आहे लास्ट में शायदि, जी हा, ही मुंहिंजे साम्हूं ही मुंहिंजो फ़ॉन्ट हो जेको मूंखे मिलियो। ऐं हाणे असां हिन जी साइज़ घटाईंदासीं। साइज़ घटाइण जे लाइ असां ईंदासीं हेठि स्केल ते, ऐं हिते लिखंदासीं 0.5। अहिड़े हिसाब सां ॿिए नंबर ते बि 0.5। ओके, काफ़ी घटी चुकी आहे। ओके दोस्तों, हाणे असां हिनखे पंहिंजी जाइ ते बीहारींदासीं, थोरो मथे ते जीअं विच ते अची सघे। ओके दोस्तों, हाणे असां हिन जो कलर चेंज कंदासीं। जेको हुन जो कलर आहे उहो असां हिनखे ॾींदासीं बिल्कुलु सुनहरो, जेको मुंहिंजे तव्हां लोगो में ॾिसी आया आहियो। ओके, तव्हां ॾिसी सघो था, तव्हां बहितरीनु लॻे पियो। अहिड़े हिसाब सां असां वधीक टेक्स्ट लिखंदासीं। हिनखे कॉपी करे, हिनखे असां कॉपी कयोसीं, ऐं जेको कॉपी कयल फाइल आहे
दोस्तों ये ॾिसो क्यूब में हिकु तरफ़ ही लॻी चुको आहे। हिनखे ॿीहर असां टेक्स्ट ते क्लिक करे हिनखे कॉपी कंदासीं ऐं कॉपी करण खां पोइ जेको टेक्स्ट मिलियो हुनखे हुन तरफ़ रखंदासीं। काफ़ी परे थी वियो। बहरहाल हिनखे वापसि असां साॻी जॻह ते पुॼाए सघूं था। ओके दोस्तों, त हीअ तव्हां ॾिसी सघो था कुझु हिन तरह जो आहे। लोगो ठही वियो ऐं हाणे थोरो ॿाहिरि आहे, हुन करे हिनखे थोरो अंदरि करियूं। बिल्कुलु बराबरि सेम। हाणे असां हिन जो बैकग्राउंड कीअं चेंज कंदासीं, मेन सवाल आहे। हाणे तव्हां अचो हिते क्लिक करे पहिरीं लाइटिंग खणो, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ॿीहर ते क्लिक करे तव्हां खणो कैमरा खे खणण खां बाद में तव्हांजे साम्हूं ते शो थींदो बैकग्राउंड। ऐं बैकग्राउंड ते तव्हां क्लिक करे को बि कलर बैकग्राउंड चूंडे सघो था। मिसाल तौरु मूंखे कारो न बल्कि साओ खपे थो, त हीअ मुंहिंजे साम्हूं साए कलर में अची वियो। हाणे असां हिनखे हिन तरह जो थी वियो। बहरहाल जियो न्यूज़ वांगुरु थोरो अजीबो ग़रीब लॻे पियो, ठीकु आहे। त वधीक तव्हां हुनखे एनिमेशन ॾेई सघो था, जेकॾहिं थोरो हुन ते महिनत कंदो तव्हां हुनखे वधीक बहितर ठाहे सघो था। बहरहाल हुनखे कुझु अहिड़ो ठाहियो आहे हिन ते, जेकॾहिं वधीक महिनत कयां, हर हिकु टेक्स्ट खे अलॻि अलॻि एनिमेशन ॾियां, त शायदि हिन खां वधीक बहितर ठही सघे थो। ओके, हाणे तव्हां रीसेंडर ते क्लिक कयो। रीसेंडर ते क्लिक करण सां तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस ईंदो। हाणे तव्हां रीसेंडर ते ॿीहर क्लिक कयो। क्लिक करण सां ई कुझु तक़रीबन 90 ताईं हलंदो। जेके एनिमेशन आहिनि सेव कंदो, तव्हांजे साम्हूं प्ले थींदो। प्ले थियण खां पोइ हिनखे तव्हां किथे बि शेयर करे सघो था। मिसाल तौरु हिते ॾिसी सघो था तव्हां काफ़ी सेंड विथ फाइल्स, तव्हांखे फाइल में सेंड बि करे सघो था हिनखे। योर नेम तव्हांखे फ्रेंड खे, ऐं उनखां अलावा तव्हां कंहिंखे व्हाट्सअप ते सेंड करे सघो था। ऐं इहो किथे सेव हूंदो उहो बि तव्हांखे ॾेखारे थो वठां। ओके, हाणे असां ईंदासीं फाइल मैनेजर में। फाइल मैनेजर में अचण सां तव्हां अचो हिते, तव्हांखे हिकिड़ो फोल्डर जेको मिलंदो आहे हर मोबाइल में हूंदो आहे, एंड्रॉइड में अचण खां पोइ डेटा में अचण खां पोइ तव्हां उनजो फोल्डर ॻोल्हियो जेको प्रिस्मा 3D जो फोल्डर आहे, उन ते क्लिक कयो ऐं उनखां पोइ फाइल्स ते क्लिक कयो ऐं उनखां पोइ अनसेव्ड, उनखां पोइ प्रोजेक्ट अनसेव्ड खां पोइ आउटपुट तव्हां ॾिसी सघो था। हीअ वीडियो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ वीडियो हो जेको असां सेव कयो। ऐं वधीक तव्हां मुख़्तलिफ़ वीडियोस खे ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ 3D मॉडल्स ठाहे सघो था हिते।
त उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक ॿियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं नवां आहियो मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो ऐं हीअ ऐप तव्हांखे डाउनलोड करिणो आहे त प्लीज़ मां 3D लिखी सर्च कयो या तव्हांखे साइड में हिकिड़ो आइकन मिलंदो हूंदो हिन तरफ़, हिते क्लिक करे तव्हां हिनखे डाउनलोड करे सघो था। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।